इन करे मां चवां थी कि तव्हांखे बदलाव जी ज़रूरत आहे। जेकी सभिनीनि खे ज़रूरत हूंदी आहे, वॾो बदलाव थींदो आहे। सभिनीनि खां वॾो बदलाव उहो आहे कि मां मञां थी कि इहो ज़रूरी न आहे, पर हिन जो तरीक़ो चमत्कार थींदो ईअं बि ज़रूरी न आहे, ऐं जंहिंजे करे असांखे हमेशह बदलाव लॻंदो आहे। पर मां सच ॿुधाए थी सघां कि तव्हांखे प्रभु इहो करे सघंदो आहे। तव्हांखे शारीरिक योग खां चमत्कार ॾेखारे सघंदो आहे। अगरि कंहिंखे अंधे खे अखियूं अची वञनि ऐं पोइ तव्हां चवंदो कि वाह कमाल जी ॻाल्हि आहे, ईअं कीअं थी सघियो आहे। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां प्रभु मूंखे छा चयो आहे ऐं मां छा सोचींदी आहियां। प्रभु पंहिंजे पाण में इहो चवंदो आहे, पर मूंखे ख़बर आहे कि ईअं थींदो आहे। तव्हांखे बदलाव जी ज़रूरत आहे। तव्हां बदलाव करे सघंदा आहियो। बदलाव में अचणु मतिलबु इहो न आहे कि तव्हां हमेशह चिड़चिड़ा थी वञो, बदतमीज़ी कयो, शिकायतूं कयो, जंहिंजे करे असांखे अवतार गिरजे में वञिणो पवंदो आहे, जंहिंजे जीवन में हमेशह फ़ाइदो न थींदो आहे, पर त बि उहो फ़ाइदो करे सघंदो आहे। उन खां एतिरी स्त्री थी वई आहे कि असल में उहो माण्हू ॾिसणु नथो अचे, भलाईअ जे रूप में शुभ संदेश ॾींदो आहे, प्रचार करण जो मौक़ो मिलियो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे कि सभिनि खां वधीक इहो चमत्कार आहे कि मां तव्हांजे साम्हूं इहो सभु करे थी सघां प्रभु जे द्वारा। मूंखे हिन ॻाल्हि जी जाम ख़ुशी थींदी हुई। हुन जे स्वरूप में बदलाव थींदो हुयो ऐं मूंखे मिलियो। आमीन। 2 कुरिन्थियन 5:17 में इहो आहे कि अगरि मसीह में आहे त उहा नई सृष्टि आहे। पुराणी ॻाल्हियूं गुज़री वियूं आहिनि, ॾिसो उहे सभु नई ॻाल्हियूं आहिनि ऐं अॻियां अचनि थी। तव्हांखे इहो शुभ संदेश मिलंदो, जंहिंजे द्वारा हिकु ॻाल्हि ध्यानु ॾिजो, हे लिखियो आहे कि पुराणी ॻाल्हियूं विसरी वञो। हे लिखियो आहे कि पुराणी ॻाल्हियूं विसरी वञो, इहो सभु विसरी वञो ऐं अॻियां वधो। जेको बि आहे तव्हांखे अॻियां वधिणो आहे, जंहिंजे करे गुज़री वियूं आहिनि उहे ॻाल्हियूं ऐं नई ॻाल्हियूं अॻियां आयूं आहिनि, थी वई आहे। ॾिसो हाणे इहो सभु हली वियो आहे, अॻियां विञाए छॾियो, हुनखे अॻियां वधो। हैरानी जी ॻाल्हि इहा आहे कि असां प्रभु जी ॻाल्हि न मञींदा आहियूं, हुनजो इहो करण जी कोशिशि न कंदा आहियूं। उहे पंहिंजो पाण खे सेखारींदा आहिनि, पर असां उहो सभु न करे सघंदा आहियूं। उहो रस्तो ॾिसनि था कि असां सिखूं, असां अॻियां वधूं ऐं विश्वास रखूं ऐं हासिल कयूं उहो सभु, पर तव्हांजी पुराणी ॻाल्हियुनि खे गुज़री वञणु खपे ऐं तव्हांखे इहो चवणु खपे इहो नथा करे सघूं। तव्हां पुछंदा आहियो कि इहो सभु रुकिजी वियो आहे, तॾहिं बि मां हेतिरो चवंदमि कि ख़राबु व्यवहार न कयो। शायदि हिन जे करे तव्हां भटकी विया आहियो, तव्हांखे इहो नथो नज़र अचे, तव्हांजो इहो मतिलबु न हूंदो आहे, पर त बि तव्हां इहो कंदा आहियो कि तव्हांखे नज़र न ईंदो आहे। तव्हां ॼाणींदा आहियो उहो सभु, पर हक़ीक़त में ईअं न हूंदो आहे। तव्हांजे अंदरां पहिरीं कुझु हूंदो आहे ऐं पोइ तव्हां प्रभु जे द्वारा ॿियो कुझु पाईंदा आहियो ऐं तव्हां इहो कंदा आहियो। तव्हां सभिनीनि जहिड़ी आदतूं बदिली छॾींदा आहियो, तव्हां नए जीवन में वेंदा आहियो। जेसिताईं तव्हां माण्हू नथा थियो, तव्हांखे कुझु न कुझु बदिलण जी ज़रूरत आहे। जेसिताईं तव्हां न बदिलींदा, तव्हां निराश रहंदा, हर वक़्तु निराश रहंदा ऐं अॻियां न वधी सघंदा। कुझु ॿियो बदिलाव खणी अचो। तव्हांजो मन बदिलणु ज़रूरी आहे। हिन मां चाहियां थी कि तव्हां विश्वास रखो ऐं हमेशह संतुष्टि रखो कि अगरि अंदरां तव्हांजे आत्मा में अंदरि प्रभु आहे, पर तव्हां इहो नथा ॿुधी सघो। हुन पंहिंजे पाण खे माफ़ी घुरी हुई ऐं चयो हुई कि मूंखे विसारे छॾियो। बाइबल में पत्रनि इहो ई चयो हुयो कि प्रभु मूंखे विसारे छॾियो, पर मुंहिंजे अंदरि उहो बिज विझो, जंहिंजो मतिलबु इहो आहे कि तव्हां हुन जे गर्भ में अचो ऐं प्रभु द्वारा दर्शन ॾियो। हुन बिज वांगुरु आया ऐं हुन बिज करे प्रभु जे वचननि खे गॾु खणी आई ऐं पहिरीं पंहिंजो पाण खे ॾिनई ऐं कचिरो हुन खां अॻियां वधी वियो, कचिरो निकिरी वियो, जंहिंजो मतिलबु इहो हुयो कि उहो अॻियां वधंदो हलियो। प्रभु हुन सां गॾु हुयो, छाकाणि त हुन इहो कोशिशि कई हुई ऐं अॻियां वधियो हुयो। हुन जी कोशिशि कामयाबु थी, छाकाणि त प्रभु चाहे पियो। मसीहा यीशु तव्हां में आहे, तव्हांखे बि अॻियां वधणो आहे। तव्हां माण्हू आहियो, तव्हां में इहे ई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। सुठी शइ इहा आहे जेकी तव्हां लगातार वणंदी आहे। एफिसियो 1:3 में असांजे प्रभु यीशु मसीह जे प्रभु जे ऐं पीउ जी महिरबानी, महिमा जी महिरबानी, तारीफ़ ऐं वहाणी शायदि हिन में हिकु आसीस
थींदी आहे कि असां अॻियां वधूं। अच्छा, वरी चऊं था, असांजे प्रभु यीशु मसीह जे प्रभु असांजे पीउ जी महिरबानी आहे, उहो असां सां गॾु आहे। असां हिकु दफ़ो वरी था चऊं, असां प्रभु यीशु मसीह जे प्रभु जे पीउ जी महिरबानी आहे असांजे अंदरि। आसीस ॾिनी आहे, इन करे तव्हांखे प्रार्थना करणु खपे कि प्रभु असां सां गॾु आहिनि, हुन जी आसीस जी ज़रूरत आहे असांखे, बल्कि हे चवणु खपे, हे तव्हांजी महिरबानी आहे जंहिंजे करे असां सभई हिते आहियूं। मां चाहियां थी कि तव्हां इहो समझी वठो कि असां पाण में मसीहा आहियूं पर सुञाणे नथा सघूं। इहो चई सघो त जंहिंजे रूप में असां हिते मिलिया आहियूं, प्रभु हुन जे द्वारा इहो चयो हुयो ऐं हुन जे द्वारा असांखे इहो सभु चवण जी कोशिश करणी आहे ऐं पोइ असां हुन में रहंदा आहियूं ऐं उहो असां में रहंदो आहे असांजो हिसो ठही करे। हे चमत्कार आहे जेको असां नए जनम में इहो करे सघंदा आहियूं। प्रभु उथी करे असांजे आत्मा खे पवित्र ठाहींदो आहे, साफ़ कंदो आहे, पंहिंजी पवित्र आत्मा खे अंदरि मोकिलींदो आहे, असांखे कानूनी तरीक़े सां सेखारींदो आहे ऐं चवंदो आहे कि मां मसीहो आहियां, इन करे बेशक तव्हां हिन वक़्तु धरती ते आहियो हिन मसीह में। हिन खे इहो ई चवणो आहे, तव्हां हिते आहियो बाइबल में, मसीह में, मसीह में, मसीह में, मसीह में। हिन करे जाम अलॻि अलॻि कमु कंदा आहिनि जेका हिते आहिनि ऐं वेठा आहिनि, जेका हिसनि में वरी शख़्सियत हूंदा आहिनि। तव्हांजी हिकु आत्मा आहे, हिकु जिब आहे तव्हांजे शरीर में जेकी आत्मिक रूप आहे, ऐं तव्हांखे इहो ई करिणो आहे जंहिंजी करे अॻियां वधणो आहे। बसि तव्हां हेतिरो कयो कि तव्हां हस्ती आत्मिक तौर ते हमेशह ताक़तवर आहियो ऐं थियणु चाहींदा आहियो पंहिंजे जिब वारे हिसे खां, शरीर वारे हिसे खां, ऐं तॾहिं तव्हां अंदरि खां मज़बूत थी सघंदा आहियो ऐं प्रभु तव्हां सां गॾु आहे। हे सम्झो कि तव्हां ज़रूरत आहे तव्हांखे प्रभु जी, ऐं पाप करण खां पोइ तव्हांखे इहो सभु न करणो खपे। आदम सॼी तरह आत्मा द्वार ते जीअंदो आहे, पर इहो सभु कुझु प्रभु जे करे हूंदो आहे। हाणे ॿुधायो मूंखे, इहो ठीकु आहे कि न जेको बि मां चयो हुयो, हे करणु मुंहिंजो कर्तव्य आहे तव्हांजे लाइ। हुन पंहिंजो सॼो जीवन लॻाए छॾियो। ताक़त जेकी हुन में हुई, उहो जेकी ज़िंदगी जीए पियो, सॼी सुठी हुई, सादगी सां भरियल हुई। जंहिंमहिल उहो उते वियो हुयो ऐं अॻियां वधियो, हुन कलाक खां पोइ बि नाले खां बची निकितो हुयो। हुन कमाल कई ऐं शक्ति हुई जेकी हुन सां गॾु। हुन जो आत्मिक मनुष्य इहो बयानु पियो करे कि हुन सां गॾु हिकु शक्ति आहे, आत्मिक मौत न थी हुई। हुन जो प्रभु इहो हुयो कि हुन सां गॾु हुयो, हुन जो रस्तो पियो ठहे, छाकाणि त उहो हुन सां गॾु हुयो। हुन पंहिंजे पाण ठाहियो हुयो। जंहिंमहिल उहो डप में जीए पियो, प्रभु हुन सां जाम प्यारु करणु शुरू करे छॾियो हुयो, त हुन ईअं कयो कि कोशिश करे अॻियां वधियो। ऐं जंहिंमहिल चईं, ऐं पोइ हिन खां पोइ हुन पंहिंजे हिकु पुट खे मोकिलियईं माण्हू जे शरीर में, ताकि असांजे पापनि जे मथां उहो अची सघे हिकु ई दफ़े हमेशह लाइ, हिकु तरीक़े सां जंहिंजे द्वारा प्रभु जा ॿार हमेशह हुन सां नज़दीक संबंध क़ाइमु करे सघिया। पर हे सभु मसीह जे द्वारा हुयो। अहिड़ो कोई बि न आहे शैतान जेको रोके सघे स्वर्ग में वञण खां, सिवाय हुन जो जेको पाण नर्ग में वञणु चाहे थो। अहिड़ो कुझु बि न आहे जेको उहो पंहिंजो भलो नथो करे सघे। उहो मसीह सां शुभ संदेश विझी थो सघे ऐं जाॻी थो सघे, दरवाजनि खे खोले थो सघे, जेको उहो करे थो सघे। हिकु स्त्री, हिकु ॿार ऐं हिकु पीढ़ी खे प्रभु सां ऐं हुन जे व्यक्तिगत सां मिलाए थो सघे, ताकि कोई पदरी द्वारा वञण जी काई ज़रूरत न आहे। तव्हांखे इहो सभु करे सघंदा आहियो अगरि तव्हां प्रभु सां गॾु ईंदा आहियो। तव्हांखे पंहिंजो पाण पीउ ठाहिणो आहे ऐं हुन जी ज़रूरत आहे। तव्हां प्रभु सां गॾु रिश्तो ठाहे सघंदा आहियो। तव्हांखे घुमी फिरी प्रभु मिली सघंदो आहे पंहिंजे रिश्ते लाइ। तव्हां प्रभु सां व्यक्तिगत थी सघंदा आहियो, रिश्ता ठाहे सघंदा आहियो। तव्हांखे ख़बर न आहे उहो केरु आहे। तव्हांखे ख़बर न आहे कि तव्हांखे छा मिलियो। तव्हांखे छा मिलियो आहे, छो मिलियो आहे। तव्हां ते आशीष आहे। तव्हां नई दुनिया आहियो।
पुराणी ॻाल्हियूं गुज़री वियूं आहिनि, जेको भुलिजी वञो। सभु नओं आहे, सभु सुठो आहे। तव्हांखे आत्मिक हिसे जे बारे में ॾिसणो आहे। जेको मां तव्हांजे आत्मिक हिसे जे बारे में ॻाल्हायां थी। तव्हांखे पंहिंजे आत्मिक हिसे खे हुन खां वधीक जागरूक करणो आहे, सेखारणो आहे। उहो तव्हांजी ख़्याल, पंहिंजा जज़्बात ऐं पंहिंजी इच्छाउनि खे इहो चवणो आहे। हीअं छा थो थिए? जॉयस, मूंखे हासे सां हासिल करण में मदद कयो। मूंखे इहो महसूसु नथो थिए जॾहिं मां पंहिंजे जीवन में ॾिसां थी। ईअं छो थो थिए? छा मां ख़ुशनसीब आहियां? न, मूंखे नथो सम्झ में अचे ईअं छो थो थिए। असांखे इहो विश्वास रखणो आहे कि इहो असां सां गॾु आहे ऐं प्रभु असां सां गॾु आहिनि। पंहिंजे जज़्बातनि जे साम्हूं गोॾा न टेकजो, कॾहिं बि। हमेशह ईअं ई कजो। तव्हां प्रभु ते हमेशह विश्वास रखंदा। हुन खे पाण ते काबू करणु बंदि कयो, केतिरो बि गुस्सो अची वञे तव्हांखे। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां इहो व्यवहार करे था सघो। तव्हां यादि रखजो। तव्हां हिन वक़्तु हे था सोचियो न कि ईअं छो थो थिए ऐं ईअं न थियणु खपे हा। ऐं ख़बर आहे अगरि तव्हां विश्वास रखंदा त तव्हां अॻियां वधंदा। तव्हांखे अॻियां वधणो ई आहे। तव्हांजो आत्मिक मनुष्य शक्तिशाली आहे। तव्हांजे शारीरिक में उहो हिस्सो आहे। तव्हां ख़ुशनसीब आहियो। मां हुननि खे मोकिले करे हिते कयल भेटनि में घुराईंदी आहियां, तव्हांखे समस्याउनि लाइ सेखारींदी आहियां। प्रभु असांखे हिकु जुड़ियल भेट ॾींदो आहे। हुन सां वधीक करे हीअ जाम सुंदर भेट आहे, पर हीअ मुंहिंजे वधीक कम जी न आहे। अगरि मां हिन खे खोलींदमि, जाम माण्हुनि खे ख़बर आहे कि प्रभु असांखे जाम वधीक भेटूं ॾेई सघंदा आहिनि। जेको बि आहे इहो खोलण लाइ मां इहो कंदसि। हे मां चाहियां थी कि तव्हां ॾिसो। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, अगरि मां हिन तरीक़े सां करायां थी, छाकाणि त मां हिदायत जी किताब जी पढ़ां थी, हिन में इहो लिखियलु आहे कि तव्हां मां जाम माण्हू आहिनि कि हिन तरीक़े खे कमु न आणींदा, छाकाणि त तव्हां अभ्यास खां लॻाईंदा आहियो ऐं हीअं कंदा आहियो। बेशक मां हिदायत जी किताब जे बारे में ॼाणींदी आहियां। मूंखे ख़बर आहे मां हिन खे पसंदि कंदी आहियां ऐं सच में पसंदि कंदी आहियां। मुंहिंजी गाॾी अहिड़ी आहे, जाम शयूं आहिनि हिन में, इन करे मां इहो ॾिसंदी आहियां। हिदायत जी किताब मूंखे आहे, पर तव्हांखे लॻे थो कि हिकु मिंट में केरु इहो पढ़े सघंदो आहे, त ईअं न थी सघंदो आहे। हुनखे सॼी तरह सुठी तरह पढ़णो ई पवंदो। गुस्सो थींदो रहंदो ऐं अगरि ईअं न थींदो, ऐं तव्हांखे ख़बर आहे ईअं थींदो आहे। मां अॼु बि पंहिंजे कंप्यूटर में हलाईंदी आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कि कई सालनि खां पोइ मूंखे इहो ॾिसणो पवंदो ऐं हुन में फ्लॉपी डिस्क ते डाउनलोड थींदी आहियां। छा? ऐं तव्हां छा था कयो? इहो छा? पर मां चवंदी आहियां कि फ्लॉपी डिस्क में डाउनलोड करणो आहे। छा था कयो? त मूं वटि फ़िलहालु हिकु किताब आहे। बिल्कुलु ईअं आहे। मुंहिंजो मतिलबु इहो आहे कि टाइम चवंदो आहे ऐं मां चवंदी आहियां कि इहो करे मां इहो हिदायतनि जी किताब नथी पढ़ी सघां। कोई सम्झे थो मां छा थी चवां ऐं हिन करे मां चवां थी। ठीकु आहे, मूंखे इहो ॿुधायो कि तव्हां आत्मिक जीवन जे बारे में केतिरो ॼाणींदा आहियो। हीअ कामयाब जीवन जीअण जे तरीक़े में बारे में आज्ञान ॾींदी आहे। इहा अहिड़ी किताब आहे। तव्हांखे कोई बि समस्या जो हल खपे, हिन में ॾिसो। अगरि तव्हां सुबुह जो उथी करे इहो ॾिसंदा ऐं हिन खे महसूसु कंदा त भॼणु पढ़ींदा शुरू कंदा। अगरि तव्हांखे महसूसु थो थिए कि तव्हां सुठो ॾींहुं न आहे ऐं तव्हां चयो कि तव्हां इहो पढ़ियो न आहे ऐं तव्हांखे ख़बर न आहे हुन जे बारे में इहो छा आहे, ऐं कोई तव्हांखां नाराज़ थी वियो आहे, बाइबल खोलियो ऐं हुनखे पतो लॻायो कि बाइबल में प्रेम, माफ़ी, दया, कृपा कीअं थींदो आहे ऐं छा थींदो आहे, छो लिखियलु आहे। तव्हांजे मन में बदिलण में अचो, थोरो ॾिसूं था। इफिसियों में पढ़ूं था, आयात में पढ़ूं था ऐं छा लिखियलु आहे इहो पढ़ूं था। चओ, मां ख़ुशनसीब आहियां। मूंखे उहो सभु कुझु आहे जेको मूंखे खपे। अगरि तव्हां समझदार हूंदा त तव्हां वरदान 1 में इहो घुरंदा। हिकु नई सूची ठाहिणु शुरू कंदा ऐं तव्हां हिन ॻाल्हियुनि खे विसरी वेंदा जेकी तव्हांजी पुराणी ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हां शुरूआत कंदा कुझु सिखण जी।
तव्हांखे हिन ॾींहं ते इहो सिखणो आहे ऐं चवणो आहे त जेसिताईं तव्हां पंहिंजे जीवन में बदिलाव सिखणु शुरू न कंदा, छाकाणि त हर दफ़े जॾहिं बि तव्हां चवंदा जेको वचन में लिखियो आहे तव्हां पंहिंजे मन खे नओं ठाहींदा। आयात 3 में इहो ई चयल आहे, अचो वरी था पढ़ूं, प्रभु यीशु मसीह द्वारा असांखे आशीष थो ॾिए, शुक्रगुज़ार आहियूं हुनजी, ऐं उहो असांखे स्वर्ग ॼाणण लाइ तरीक़ा थो सेखारे, आसीस थो ॾिए ऐं हमेशह इहो ई चवंदो आहे कि तव्हां अॻियां वधो ऐं तव्हां आत्मविश्वास ते अॻियां वधो, मसीह में अॻियां वधो। हाणे ॾिसो, हाणे हुनखे ख़बर आहे कि हिन लाइ न चूंडियो आहे छाकाणि त तव्हां हिन क़ाबिल न आहियो, उन्हनि हिन लाइ चूंडियो आहे छाकाणि त तव्हां सुठा आहियो, हिन क़ाबिल आहियो, तव्हांखे इहो सुठो लॻंदो आहे कि उहो तव्हांखे चूंडे थो, यीशु मसीह जे विश्वास ठाहियो ऐं अॻियां वधो। ब्रह्मांड में इहो ई थींदो आहे कि तव्हां बुनियादी आहियो, छाकाणि त ब्रह्मांड जी बुनियादी तव्हां खां पहिरीं हुई ऐं हमेशह ई रहंदी ऐं जाॻींदी, जंहिंजे करे सही कमु कंदा आहिनि ऐं केरु ग़लति कंदा आहिनि ऐं उन्हनि चयो मुंहिंजे पुट ते विश्वास कंदा आहिनि, मूंखे प्यारा आहिनि, मां हुननि खे पंहिंजे पाण सां रिश्तो ठाहींदो आहियां। हुननि हे कयो आहे कि असां पवित्र आत्मा खे पंहिंजे पाण सां गॾु रखियो आहे, हिदायत ॾिनी आहे ऐं सुठो आहे, पंहिंजे ॾोह खे मुक्त कयो ऐं पंहिंजी इच्छा खे पटांडे सां पंहिंजे लाइ घुरियो ऐं भरियो। असां हुन जा गोद वथल पुट आहियूं ऐं असां हुन सां गॾु आहियूं, हे रिआयत जी जस आहे जेकी शाबाशी थी ॾिए। आयत 6 में हुनखे रिआयत जी जस जी शाबाशी थी ॾिए, हुनखे असांखे प्यारे संत सां सेंटमेंट ॾिनई ऐं हुनखे ॿुधाई। आयत 7 में हुनखे उहा माफ़ी मिली, आयत 7 में हुनखे माफ़ी मिली, आयत 11 में उन में असां प्रभु जा मसवारी ठहूं था, अॻियां वधूं था, अॻियां वधूं था। अॻिले आयत में ईअं ई ॻाल्हि लिखियलु आहे जाम दफ़ा। ऐं हाणे ॾिसो 1:14 में पवित्र आत्मा ऐं उहो मुसवाड़ी आहिनि जेकी गारंटी आहे, तव्हांखे कहिड़ा माण्हू जॾहिं वणंदा आहिनि ऐं सेखारींदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि कि वॉशिंग मशीन हुन जहिड़ी कोई हुई शइ हुई त गारंटी जे बारे में सभई खे ॼाणणु खपे हा। ऐं आयत में इहो ई लिखियलु आहे कि भेंट कयां थी, मां तव्हांखे इहा हिदायत किताब ॾियां थी, हिन सभ खे ठीकु कमु करण लाइ, इहो सभु सुठो करण लाइ, सुठो नतीजो हासिल करण लाइ, तव्हांखे पंहिंजी मदद करण लाइ, हे यीशु चयो आहे कि मां मञां थी तव्हांजे लाइ इहो सभु सुठो थींदो, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में इहो जीअंदा, पवित्र आत्मा सां गॾु जीअंदा। प्रभु चयो कि इहो तव्हांजे लाइ सुठो आहे छाकाणि त तव्हांजे अंदरि हिकु सुठी आत्मा आहे ऐं मां हिन लाइ हिनखे हिते मोकिलियां थी ऐं तव्हां सां गॾु हूंदा आहिनि ऐं हमेशह अॻियां वधंदा आहिनि। उहे असां सां गॾु आहिनि, असांजे अंदरि आहिनि, हुननि खे ख़बर आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे कि उहो असांजे अंदरि आहिनि। जेसिताईं असां आनंद नथा खणूं तेसिताईं तव्हां बि आनंद न खणी सघंदा ऐं तव्हांखे अंदरि जो आनंद खणणो आहे, पंहिंजो वक़्तु बर्बाद न करणो आहे, इहो वक़्तु तव्हांजो आहे। 2 कुरिन्थियन 5:20 में, छा थोरो मथे ईंदा तव्हां? हा, देव मुंहिंजी मदद कंदो। सभिनीनि खे ख़बर आहे कि देव सिखणु सुठो लॻंदो आहे, छाकाणि त उहो जाम सुठा लॻंदा आहिनि ऐं शायदि तव्हांखे कॾहिं बि सम्झ में न अचनि। मां पहिरीं 21 पढ़ंदमि ऐं अगरि तव्हांखे इहो नथो सम्झ में अचे तेसिताईं तव्हां न छॾिजो, तव्हांखे न छॾींदमि। ऐं तव्हांखे नथो सम्झ में अचे ॿियो क्वेश्चन, अगरि तव्हां बुरे हाल में रहंदा मां हिन जे बारे में कुझु चवण वारी आहियां, ध्यानु ॾिजो। आयत 20, सो असां मसीह जा एलची आहियूं, हे मञियो जीअं प्रभु असांजे द्वारा सम्झाए थो। असां मसीह जा एलची हुअण करे इहो कारण आहे, हे प्रभु मुंहिंजा, मसीह जे तरफ़ां हिकु इल्तिजा कयूं था, हे लिखियो आहे हिन में, उहो हासिल करे ॾिसो ऐं चओ कि तव्हां अॻियां आहियो ऐं तव्हांखे उहो सभु ॾिसणो आहे ऐं जंहिंजे करे तव्हांखे इहा ज़रूरत आहे। हाणे मां इल्तिजा जी कयूं था ऐं क़ाबू कयूं था ऐं हुन जे बारे में पतो लॻायूं था, मां तव्हांखे छा ॾिनो। हिकु प्यारी औरत हक़ीक़त में कार्डिन बैनेट जे लॉस एंजलिस में ड्रीम सेंटर में हुई ऐं जाम माण्हू इहो विश्वास कंदा आहिनि कि हुतां जेको बि मिले हुन पोइ मुंहिंजे लाइ हिकु बेट रखी, मां वेही करे खोलियो ऐं
मां हिते मंच ते अचण वारी न हुयसि, मूंखे इहो ॾिसणो हुयो। त हुन में छा आहे, हुन में हिकु बाइबल हुई जंहिंजे कवर ते हिकु जाम सुनहरो क्रूज़ हुयो, उहो जेको जाम सुठो प्यारो, हुन लाइ मां हुनखे चयो महिरबानी तव्हांजी। पर ॾिसो, अगरि असां हेॾो जोश में अची वेंदा आहियूं, कोई सांस्कृतिक भेट खोलींदा आहियूं ऐं एतिरो चवंदा आहियूं, जोश में छो न ॾेखारींदा आहियूं कि प्रभु असांखे ॾिनी आहे। अगरि मां तव्हां वटि हली अचां ऐं चवां कि हे वठो, हे वेट तव्हां वटि वठी आहियां, तव्हां हुते वेही करे खोलण लॻंदा जॾहिं मां प्रचार कयां थी। तव्हां बिल्कुलु वक़्तु बर्बाद न कंदा, तव्हां एतिरो धीरज न हूंदो कि तव्हां घर वञी खोलियो। विश्वास कजो, अगरि उहा अहिड़ी शइ हूंदी तव्हांखे हलाइण न ईंदी आहे, तव्हां हुनजे पुठियां लॻी वेंदा कि हे कीअं हलंदी आहे, मूंखे हिनखे हलाइणी आहे, ऐं हुनखे पकड़ींदव। ऐं चवां थो मां इहो, मां दरबदर्स कयां थो इन ईश्वरीय शइ खे क़बूल थो कयां। मूंखे इहो जाम वणंदो आहे, इहो मुंहिंजो आहे। जेको पाप सां अनजान हूंदो आहे, हुनखे हुनजे लाइ पाप जो इस्तेमालु करणो पवंदो आहे, इल्ज़ाम लॻाइणो पवंदो आहे, ऐं हुनखे ईअं लॻंदो आहे कि उहो सम्झी वियो आहे, प्रभु हुन सां धार्मिक थियो आहे। पर हुनखे इहो क़बूल करणो हूंदो आहे कि जेका रिश्ता हुन प्रभु सां ठाहिया आहिनि, उहा सिधी ॻाल्हि आहे। प्रभु तव्हांजे पाप वधाए छॾंदा आहिनि ऐं तव्हांखे पंहिंजे धर्म सां मिलाईंदा आहिनि। तव्हां प्रभु सां गॾु धर्मी ठहंदा आहियो ऐं हुन सां अॻियां वधंदा आहियो। पंहिंजे दिमाग़ में हिकु सेवकाई विझी छॾियो, उहो कुझु ख़राबु न आहे, उहो तव्हां सां गॾु आहे, ख़राबी तव्हांजे मन में आहे। मुंहिंजे पीउ मुंहिंजे लाइ छा कयो हुयो, हुन मूंसां गॾु अहिड़ी ख़राबी कई हुई, मां नंढी हुयसि, हुन मूंसां ईअं कई। मूंखे हिन पतो लॻाइण में इलाही चैन मिलियो हुयो। मूंखे पंहिंजे सही वहिंवार सां धर्मक मिलियो हुयो ऐं मां इहो कमायो आहे। मां दुनिया में कोई ॿिए माण्हू वांगुरु न आहियां, धर्मी नथी करियां, पर मां इहो चई थी सघां कि मां धर्मी आहियां। मां हिन खे ॾिठो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी देव कीअं हुयो। अचो हाणे, देव हीअ असांजी मदद करण लाइ हिते आया आहिनि। हे आहे प्रभु जी पवित्रता, इहो अछो लिबास। हिन तरीक़े सां उहे वठंदा आहिनि जेको मूं वटि आहे। जेका आहिनि मुंहिंजा पाप, जॾहिं मां मसीह वटि वेंदी आहियां, उहे चवंदा आहिनि, जॉयस तूं मूंखे पुराणे कचिरो ॾेई छॾ जेको तूं वटि आहे, मां हुन सां कुझु करण वारो आहियां ऐं मां तोखे पंहिंजो धर्म ॾियण वारो आहियां। हे ॾिसो, हिकु मिंट, ए मूंखे ॾेई वञो, ध्यानु ॾियो। देव हिते अचो, कुझु गड़बड़ थी लॻे। अचो ॾिसूं था। वठो वठो वठो, ही धर्म जो लिबास पायो, मां तव्हांखे ॾियां थो। हे तव्हांजे लाइ थोरो वॾो आहे, पर मां तव्हांजो मदद कंदुमि। इहो तव्हांखे पूरी अचो वञे, वधीक टाइम न वठंदुमि। महिरबानी। वठो मिंट वीहो, 1 मिनट तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। हिन जो मतिलबु इहो आहे, मां जेको तव्हांखे चवणुमि उहो करणो पवंदो। हे हिननि पाण ठाहियो आहे, मां हिननि खे इहे करण लाइ न चयो हुयो। मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थी कयां कि हे कम कीअं कंदा आहिनि। ॾिसो, हुननि खे पंहिंजा पाप ॾींदा आहियूं, हुननि खे इहो थींदो आहे कि असां पाप ॾिना। तव्हां हिन खां अॻियां वधो। छा तव्हां हुन जे द्वारे जियो था जेको प्रभु पंहिंजे वचन में चयो आहे, या पंहिंजे जज़्बातनि ते? रोमियो 8:8 में पटांदर आत्मा द्वारा हलो, कामी स्वभाव जी इच्छा पूरी न कयो। इच्छाउनि खे, इहे जज़्बात आहिनि जेको महसूस था कयूं ऐं हुन जे साम्हूं असांखे गोॾा न टेकणा आहिनि पंहिंजे जीवन में। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।